दुनिया में ॿोलियुनि जो ॾींहुं मल्हायो थो वञे। अॻुवां मदद पारां मंज़ूर थियल हीउ ॾींहुं जेको सॼी दुनिया में मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जे हवाले सां ऐं इन ई सिलसिले में सिंध में बि सिंधी अदबी संगत पारां इहो सबोदरो में बि सिंधी अदबी संगत शाख सबोदरो पारां हीउ हिकिड़ो प्रोग्राम रखियो वियो आहे सिंधी ॿोलीअ खे उजागर करण जे लाइ। अॼु जे दौर में हीउ जदीद टेक्नोलॉजी जो दौरु आहे। हिन में जेका सिंधी ॿोलीअ में बिगाड़ पैदा थिए थो पियो इनखे असांखे रोकणु खपे। सिंधी ॿोली जेका असां कंप्यूटिंग जेका मोबाइल ते या कंप्यूटर में जेका असां सिंधीअ में लिखूं था पिया, जिन में सभ खां पहिरियां जेको सहरो असां ॾींदा आहियूं उहो फुरगीरी साहिब खे, उन खां पोइ उमर फयाज़ बुर्रो आहे, शबीर कुंभर आहे। इन्हनि दोस्तनि कोडिंग करे तमामु वॾी महिनत कई आहे सिंधी ॿोलीअ खे बचाइण जे लाइ, महफ़ूज़ रखण जे लाइ। मां सोशल मीडिया इस्तेमालु कंदड़ दोस्तनि खे गुज़ारिश इहा कंदुमि त हीअ जेका रोमन में असां लिखूं था सिंधी ॿोली मोबाइल में या कंप्यूटर में या इंटरनेट ते या सोशल मीडिया में, उनखे प्योरली सिंधी ॿोलीअ में लिखियो वञे। जेतिरो थी सघे ओतिरो सिंधी ॿोलीअ में लिखो त जीअं सिंधी ॿोलीअ जो रिकॉर्ड नेट ते महफ़ूज़ थींदो वञे। जेतिरा लफ़्ज़ असां वधीक इस्तेमालु कंदासीं ओतिरो वधीक रिकॉर्ड जेको आहे असां सिंधी ॿोलीअ जो इंटरनेट ते ठहंदो ऐं बणंदो। उन खां अलावा असां हुकूमत पाकिस्तान खां इहो मुतालबो कयूं था पिया त जीअं अंग्रेज़नि जे दौर में असां वटि सिंधी ॿोली क़ौमी ॿोली हुई स्पेशली सिंध में, अहिड़े ई तरीक़े सां मुख़्तलिफ़ सूबनि जी ॿोलियुनि सां गॾु सिंधी ॿोलीअ खे बि क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वञे। ऐं तालीमी इदारनि में भले उहे प्राइवेट हुजनि या सरकारी हुजनि, प्राइमरी लेवल खां वठी यूनिवर्सिटी लेवल ताईं, इवन मथे PhD लेवल ताईं सिंधी ॿोलीअ खे पढ़ायो वञे, सब्जेक्ट रखिया वञनि, एज़ ए लैंग्वेज पढ़ाई वञे ऐं स्पेशली जेके सिंधी नथा सम्झनि गैर सिंधी उनखे सिंधी पढ़ाई वञे, सम्झाई वञे त जीअं उहो असांजो हीउ जेको रिच कल्चर आहे सिंधी ॿोलीअ जो, हीउ जेको वॾो मवादु आहे, जेको वॾो ज़ख़ीरो आहे असांखे सिंधी अदब जो, इहो ॿियनि ताईं बि असां पहुचाए सघूं। महिरबानी साईं, थैंक यू सो मच। कीअं सिंधी ॿोली जीअं त वर्ल्ड लेवल ते अॼु सिंधी ॿोलीअ जे बारे में ॾींहुं मल्हायो थो वञे। इन करे असांजे सूबे जे तरफ़ां बि थिए माना जेको आहे सिंधी अदबी संगत जे तरफ़ां ॾींहुं मल्हाए थो वञे। ऐं असांजो इहा ई रिक्वेस्ट आहे त असांजे सिंधी ॿोलीअ खे को बि दर्जो ॾिनो वञे ऐं तालीमी इदारनि में आम माण्हुनि खे बि इहा इल्तिजा कबी त तालीमी इदारनि खे हिनखे हैसियत ॾियारी वञे त बहितर रहंदो। हाँ साईं, हाँ साईं, हक़ मंगी हिकिड़ो मिंट बाबा। असां सभ खां पहिरियां सिंध अदबी संगत जे दोस्तनि खे जज़्ब कयो जिन माहौल में कयो आहे। ऐं असीं सभ खां पहिरियां इहा अपील कंदासीं त दुनिया लेवल ते जेके ॿोलियूं आहिनि ऐं क़ौमूं पंहिंजे ॿोलियुनि सां सुञातियूं वेंदियूं आहिनि, उन जे लाइ असीं बि हिकु पुराणी क़दीमी क़ौम आहियूं। उन जे लाइ असांजी ॿोलीअ खे पंहिंजी ॿोलीअ खे तरक़ीअ ॾेई ऐं जीअं साईं चयो त फेसबुक ते या जेका ॻाल्हायूं पिया या लिखूं पिया उहा सिंधी ॿोलीअ खे अहमियत ॾिनी वञे। ऐं असीं हिननि खे ॿुधाइण था घुरूं त उहा जेका असांजी ॿोली आहे उहा क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वञे ऐं त बहितरु थींदो। दुनिया जे अंदरि असां हिकु जेको आहे तो शनाख़्त रखंदड़ क़ौम आहियूं ऐं असीं स्कूलनि में या आम ॿोली खे बि जेको आहे सिंधी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। सभ खां पहिरियां ई सिंधी ॿोली आहे, उन खां पोइ ई ॿियूं सभु ॿोलियूं आहिनि ऐं हिनखे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे त बहितरु आहे। कैमरामैन मुंसिब अब्दुल सां गॾु इमदाद हुसैन, कोठी KTN न्यूज़ 80।